नाज़रीन, मीरो खान भरसांगोठ ठारो पुराणो जी क़दीम क़ब्रिस्तान ते बासर वडेरे जे कब्ज़े ख़िलाफ़ मस्तोई ऐं मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे माण्हुनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन हवाले सां ॾिसूं था मुजाहिद हुसैन सूमरो जी हीअ रिपोर्ट। ठारो पुराणो वासन जो ही एहतिजाजी मुज़ाहिरो सुबह का वठी जारी आहे। हिननि जो चवणु आहे त ॻोठ जे क़ब्रिस्तान ते उते जे बासर माण्हुनि जो कब्ज़ो आहे, अॾावत जारी आहे। पुलिस ऐं इंतज़ामिया को बि तारुक न वरितो आहे, बावजूद कंप्लेन करण जे अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करे उनजो छा हमलो ऐं हथियारनि सां माण्हू घुराए हमलो कराए सॼो मुक़ाम वलारे जायूं बंगला ठाहे पंहिंजा वेही रहिया, कोई इंसाफ़ न आहे। पाण खे बाहि बि ॾेई था सघूं पर इनखे इहो शइ ठहण न ॾींदासीं। मुक़ाम में मरी सघूं था, बाक़ी ठहण न ॾींदासीं। खां बि अॻ में आहे इहा शइ साईं। मुक़ाम आहे पुराणो को अॼुकल्ह जो न आहे, क़दीमी मुक़ाम आहे, सो बि उन ते कब्ज़ो आहे। हिन वक़्तु माना कोई ॿुधण लाइ तयारु न आहे। वठी असांजो इहो सिलसिलो हले थो, धरणा हलनि था, दरख़्वास्तूं हलनि थियूं, को ॿुधण लाइ तयारु न आहे। साईं वञे काॾे? खुलियल कचहरी में पिताफ़ी साहब के असां कंप्लेन कई आहे, पोइ बि असां हिन महिल ताईं कुझु न। DC साहब आयो त मां क़ब्रिस्तान जी जेका माप कराए जेको आहे क़ब्रिस्तान ते चौधीवारी ॾियारे ॾींदुमि। ऐं उन दरगाह जूं काफ़ियूं ऐं उन दरगाहनि ते सुखूं ईंदियूं आहिनि ऐं उन दरगाहनि जा मेला थींदा आहिनि। हर साल मेला थी रहिया आहिनि ऐं उन मेले जे वजू हाणे जेको आहे सो दुकान ठाहिया आहिनि, उन्हनि कब्ज़ा कया आहिनि। महिरबानी करे इन कब्ज़नि कईंदी उहा तकलीफ़ थींदी। क़ब्रिस्तान खे जेको आहे सो उहो काफ़ी अदालत में पिणु हलंदड़ आहे। ऐं हिन वक़्तु जेको आहे सो मीरो खान जी इंतज़ामिया उन बासर सां ॿिट आहे। असीं उन लिहाज़ खां हिते एहतिजाज कयो आहे। कैमरामैन माशूक दिनार सां गॾु मुजाहिद सुमरो, मैना TV न्यूज़।